अॼु बाप दादा चवनि था परमात्मा प्रत्यक्षता जो आधार आहे सत्यता। बाबा जी प्रत्यक्षता कीअं थींदी? कल्ह बाबा चई विदेश मां आत्मायूं निमित निकिरंदियूं जो भारतवासियुनि खे जगाईंदियूं। अॼु बाबा चवनि था बाबा जी प्रत्यक्षता जो आधार आहे सत्यता। 28/12/78 जा वाक्य आहिनि। अॼु बाप दादा सर्व ॿारनि खे शक्ति सेना व पांडव सेना जे रूप में ॾिसनि था। बाबा असांखे कहिड़े रूप में ॾिसनि था? शक्ति सेना ऐं पांडव सेना। सेनापति पंहिंजी सेना खे ॾिसी करे हर्षित था थियनि। ॾिसो बाबा जी सेना में ॿई आहिनि, छो जे बाबा खे पवित्र प्रवृत्ति मार्ग ठाहिणो आहे न। साथ साथ पंहिंजी सेना जे महारथी घोड़े सवार ॿिन्ही जे कर्तव्यनि खे बि बाबा ॾिसनि था। महारथी छा कंदा आहिनि, घोड़े सवार छा कंदा आहिनि, ॿई पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि था न। त बाबा कॾहिं शक्ति सेना पांडव सेना, कॾहिं महारथी जे रूप में, प्यादे जे रूप में, घोड़े सवार जे रूप में ॾिसंदा आहिनि असांखे। जो बि आहियूं असां ॿई ई पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि था। हाणे ताईं ड्रामा अनुसार जो बि हर हिकु पार्ट वॼायो आहे उहो नंबरवार सुठो ई चईंदासीं। लेकिन हाणे छा करिणो? अञा ताईं जो पार्ट वॼायो उहो त नंबरवार सुठो आहे ई, लेकिन हाणे छा करिणो आहे? महारथियुनि खे हाणे पंहिंजी कहिड़ी महावीरता ॾेखारणी? त बाबा अॼु असांखे ॿुधाइनि था की असां महावीर आहियूं त असांखे कहिड़ी महावीरता ॾेखारणी आहे। बाप दादा पंहिंजे विशेष महावीरनियन ऐं महावीरनि जी सेवा जो पाठ खे ॾिसनि था। हाणे ताईं सेवा जे क्षेत्र में केसि ताईं पहुचिया आहिनि? बाबा ॾिसनि था कि हाणे ताईं मुंहिंजा महावीर ऐं महावीरनियूं केसि ताईं पहुचियूं। जीअं स्थूल सेना जो सेनापति नक्शे जे आधार ते सदा ॾिसंदा रहंदा आहिनि न कि सेना केसि ताईं पहुची आहे, केतिरी एरिया ते विजय प्राप्त कई आहे। हिते बि ॾिसो, तव्हां बाबा जा ॿार जंहिं बि स्थान ते वेठा आहियो न, मतिलबु उहो एरिया में बाबा जो हिकु ॿार त थी वियो, भले ॿिया बि हूंदा, लेकिन तव्हां बाबा त चईंदो न, हा भई अंत समय मुंहिंजो हिन ॿार द्वारा मां एरिया खे कवरेज कंदुमि न। त बाबा त चईंदा आहिनि घर घर में मुंहिंजो ॿारु हुजे, हर गली में गीता पाठशाला हुजे। गीता पाठशाला मतिलबु इहे न कि असां ॿाहिरि बोर्ड लॻाऊं त ई गीता पाठशाला थींदी। गीता पाठशाला में छा थींदो आहे? रोज़ु मुरली ॿुधंदा, पढ़ंदा आहिनि, भोग लॻंदो आहे। बाक़ी सेंटर में अलॻि प्रोग्राम करे सघंदा आहियूं। गीता पाठशाला में बसि मुरली क्लास, योग ये करे सघंदा आहिनि। त उहो त माण्हू अॼुकल्ह घर घर में करे ई थो। जेको बि ॿार घर में आहे, चित्र बि तव्हां वटि हूंदा ई सही, न बि आहिनि त हिकु प्रदर्शनी जी किताब रखी छॾो, कोई अचे त हुनखे सम्झायो, बसि थी वई न गीता पाठशाला। बाबा त चईंदा आहिनि तव्हांजो चहिरो ई बोर्ड ठाहिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि जीअं दुनिया वारी सेना ॾिसंदा आहिनि न कि अञा केसि ताईं असांजी सेना अॻियां वधी आहे, केतिरो एरिया खे कवरेज कयो आहे। त ईअं तव्हां हीअं न सम्झो असां त घर में वेठा आहियूं, लेकिन तव्हां घर गृहस्थी में बि बाबा जो ठही करे वेठा आहियो, बाबा खे यादि करो था, त तव्हां जीअं उन एरिया खे बाबा जो ठाहिण जे निमित्त आहियो। त तव्हां जॾहिं बाबा खे यादि कंदा हूंदा न, त तव्हां द्वारा शक्ति बि तव्हांजे जेतिरी बि परे वेंदी हूंदी,
बाबा त चईंदा आहिनि असांजी शक्ति पूरे विश्व में फैलणी खपे। चलो विश्व में न, कम से कम पंहिंजे घर में, पंहिंजे एरिया में त फैलणी खपे न, पंहिंजे शहर ताईं त फैले, पंहिंजे देश ताईं त फैले, पोइ दुनिया ताईं। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि दुनिया वारा ॾिसंदा आहिनि न कि सेना केस ताईं पहुची आहे, नक्शे खे ॾिसंदा आहिनि, त बाबा बि अॼु ॾिसनि था कि अस्त्र शस्त्र बारूद अर्थात सामग्री दुनिया वारी सेना ॾिसंदी आहे केतिरे एरिया ते विजयी ठहिया आहिनि, अस्त्र शस्त्र बारूद अर्थात सामग्री केस ताईं स्टॉक में अञा ताईं जमा आहे, उन्हनि जी ख़तमु थींदी वेंदी, पर उहे जीअं अॻियां अॻियां कब्जो कंदा त दुश्मन जी बि उन्हनि जी थी वेंदी न सामग्री। त बाबा चवनि था अॻियां छा लक्ष्य आहे, उहे ईअं ॾिसंदा आहिनि लक्ष्य जी मंज़िल ते, लक्ष्य जी मंज़िल सां केसि ताईं दूरि आहियूं, उहे इहे ॾिसंदा रहंदा आहिनि। कंहिंखे ॾिसनि पिया, रिज़ल्ट छा ॾिठी, महावीरनि सेवा जी क्षेत्र जे में अॻियां वधनि था, त बाबा छा ॾिठईं, भई पहिरियों त दुनिया वारनि जे लाइ ॿुधाईं कि दुनिया वारनि जी सेना में छा थींदो आहे। हाणे बाबा पंहिंजी सेना में छा था ॾिसनि कि महावीरनियूं सेवा जे क्षेत्र में केतिरियूं अॻियां वधियूं आहिनि, शस्त्र बि सभु साथ में आहिनि। बाबा ॾिसनि था शुरू खां वठी ताईं अञा ताईं सेवा जो नक्शो बाबा ॾिसनि पिया। रिज़ल्ट में बाबा ॾिठईं कि केतिरो ॿारनि एरिया खे कवरेज कयो आहे। शुरू में एॾी सेवा न हुई, लेकिन हाणे ॾिसो केतिरी विदेश ताईं सेवा पहुची हुई। रिज़ल्ट छा ॾिठो, महावीरनियूं सेवा जे क्षेत्र में अॻियां वधनि थियूं, शस्त्र भी साथ में आ, एरिया भी वधे थी, लेकिन अञा ताईं आत्मिक बॉम्ब लॻायो आहे, अञा परमात्म बॉम्ब लॻाइणो, अञा ताईं पंहिंजी आत्मा बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मिक शक्ति द्वारा बॉम्ब लॻाइनि था न। ब्रह्म कुमारियुनि जो नाम त थी वियो आहे, लेकिन जॾहिं बाबा जो नाम थिए, परमात्म बॉम्ब लॻी वञे दुनिया में, हिकु बि माण्हू वॾो नामी ग्रामी, कल्ह बाबा चई न विदेश वारा, जॾहिं विदेश वारा चईंदा, हा जॾहिं वैसे भी बॉम्ब शादी उते ई ज़्यादा ठाहींदा आहिनि, उतां इन्वेंशन निकिती आहे न, त परमात्म बॉम्ब बि हुते ई पहिरियों लॻंदो। ऐं उहा बॉम्ब जी जॾहिं फटंदो त हुनजी चिंगारी दिल्ली में ईंदी, दिल्ली सां पोइ सभु जॻह फैलंदी। ॾिसो केॾो वॾो बाबा जो प्लान ॾिसो न, परमात्म बॉम्ब लॻाइणो आहे हाणे न। नंढा नंढा त लॻाईंदा रहंदा आहिनि, नंढे नंढनि खे त सम्झ में अची वियो भई असां आत्मा आहियूं, परमात्मा असांजो पीउ आहे, लेकिन वॾे के आत्मा खे, के वॾे स्टेटस वारी देह जे संबंध में, वॾी पोजीशन वारी आत्मा खे जॾहिं सम्झ में ईंदो कि हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे ऐं भॻवानु अची वियो आहे, उहो ई अची करे ईअं असांखे सिखाए थो, तॾहिं बॉम्ब परमात्म बॉम्ब फुटंदो, तॾहिं बाप जी प्रत्यक्षता थींदी। हाणे परमात्म बॉम्ब लॻाइणो आहे असांखे, बाप जी प्रत्यक्षता जो, आत्मिक सुख, आत्मिक शांति जी अनुभूति, रूहानियत जी अनुभूति जे भिन्न भिन्न शस्त्र। ॾिसो असांजा शस्त्र कहिड़ा आहिनि,
आत्मिक सुख, आत्मिक शांति जी अनुभूति, रूहानियत जी अनुभूति जा भिन्न भिन्न शस्त्र नंबरवार समय प्रमाण कार्य में ॿार लॻाईंदा ई आहिनि, लेकिन लास्ट बम अर्थात परमात्म बम बाप जी प्रत्यक्षता जो हूंदो। जॾहिं इहे सभु ॾिसो माण्हुनि खे जो अनुभव थिए थो न, त ईअं ॾिसो जेके जेके आत्मा खे अनुभव थिए थो उहा बाबा जी थींदी थी वञे। पोइ उहा आत्मा जाते रहंदी आहे उन अनुसार उहो एरिया बि बाबा जो थी वियो, है न। तव्हां घर में बाबा खे यादि कंदा आहियो, बाबा चई न पेर मूंखे त 3 पैर पृथ्वी बि न मिलंदी आहे। 3 पैर मतिलबु जाते तव्हां वेहींदा आहियो, 2 पेरनि ऐं हिकु वेहण जी जॻह। त जॾहिं परमात्म बॉम के वॾे माण्हू खे लॻंदो त पूरी दुनिया में फैली वेंदो भॻवानु आयो आहे, त पूरी दुनिया ई बाबा जी थी वेंदी। वैसे भी सभी ॿार बाबा जा आहिनि, ये दुनिया बाबा जी आहे जो असां गंदी करे छॾी आहे, लेकिन त बि बाबा कंहिंसां छीनंदा न आहिनि। बाबा ख़ुशी ख़ुशी सां ॿार उन्हनि खे ॾींदा, ख़ुशी ख़ुशी सां चईंदा हा बाबा असां तव्हांजा आहियूं हलो। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे लास्ट बम अर्थात परमात्म बम बाप जी प्रत्यक्षता जो आहे, जो ॾिसे जो संपर्क में अची करे ॿुधे उन्हनि द्वारा इहा आवाज़ निकिरे कि बाबा अची वियो। जो ॾिसे जो संपर्क में अचनि व संपर्क में अची करे ॿुधनि उन्हनि द्वारा इहा आवाज़ निकिरे कि बाबा अची विया आहिनि। डायरेक्ट ऑलमाइटी अथॉरिटी जो कार्य हले थो हिते। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे न, कोई माण्हू चए कि हा हिते डायरेक्ट ऑलमाइटी अथॉरिटी जो राज्य थो हले। कीअं थो हले कंहिंखे पतो ई न आहे, उनखे सम्झण लाइ बुद्धि खपे। हा बाक़ी मथां सम्झ में अची वेंदो कि डायरेक्ट ऑलमाइटी अथॉरिटी जो कर्तव्य थो हले। ये अंतिम बॉम आहे जंहिंसां चारों ओर सां आवाज़ निकिरंदी। हाणे ये कार्य रहियल आहे, है न, अञा ये कार्य रहियल आहे। अगरि तव्हांखे लॻे थो बसि हाणे थकिजी पिया आहियूं, सेवा पुरुषार्थ न, सेंटर वारा त सॼो ॾींहुं ईअं ई कंदा रहंदा आहिनि न। अगरि हुननि खे लॻे थो थकिजी पिया आहियूं त हाणे सुठी योग जी पावर खे यूज़ करे इहे बॉम खे यूज़ करो, इहे बॉम लॻायो। डायरेक्ट ऑलमाइटी अथॉरिटी जो कार्य हले थो। ये अंतिम बॉम आहे जंहिंसां चारों ओर सां आवाज़ निकिरंदी। हाणे ये कार्य रहियल आहे, अञा ये कार्य रहियल आहे। बाबा चवनि था इहे कीअं थींदो, कॾहिं थींदो, कीअं थींदो। भई माण्हू योग बि लॻाइनि था, अगरि योग लॻाइनि बि कि जल्दी हाणे प्रत्यक्षता थिए, उहो माण्हू जगनि जो बाबा खे प्रत्यक्ष करण जे निमित्त आहिनि, अगरि उहा योग बि लॻाइनि त बि बाबा त चईंदा आहिनि जॾहिं समय ईंदो तॾहिं थींदो। छो जी विनाश जी बि ॾाढी सारी कंडीशन आहे। राजधानी तयारु थिए, ॿियो सभी आत्मायूं मथां खां हेठि अचनि, है न। जेके बि बाबा सां अञा वर्स वठिणो आहे, मैं अञा त ब्राह्मण परिवार में ई संकल्प आहे न, ये पुरुषार्थ करूं, ये पुरुषार्थ करूं, अञा ये करूं, ये करूं, ये सेवा करूं। तॾहिं त बाबा पुछंदा आहिनि न डेट ॿुधायो, तव्हांजी संपन्नता जी डेट ॿुधायो। असां जॾहिं संपन्न संपूर्ण थी वेंदासीं न त असांखे सेवा जी बि संकल्प न रहंदो, सिर्फ़ु हिकु ई संकल्प रहंदो, बसि हाणे घरु हलूं। असांखे कोई पुरुषार्थ कोई सेवा जो बि संकल्प न रहंदो। हाणे त कॾहिं कॾहिं कोई अवगुण, कोई संकल्प, कोई ॻाल्हि अगरि अची वेंदी आहे, छीटा बि लॻंदा आहिनि, विकार बुराई जो संकल्प,
है न, उहो बि मन में भले असांखे न आहिनि, लेकिन अगरि हुन स्थान ते अगरि विकारी आत्मायूं बि आहिनि त हुननि जो संकल्प बि असांखे टच न थियनि। एतिरी प्योरिटी, एतिरी अविद्या। कल्ह बि बाबा चई नेचुरल पवित्रता, अॼु बाबा चई पवित्रता जो संस्कार ठही वञे, है न। त ईअं असांखे हिकदमि स्वच्छ आत्मा ठाहिणी आहे। त बाबा तॾहिं असां चई सघंदा आहियूं हा बाबा बसि इहा मुंहिंजी लास्ट, हाणे मां रेडी थी वियमि। त अञा त असां ब्राह्मण परिवार में माण्हुनि खे इच्छा आहे, अॼुकल्ह सभिनि खे अवॉर्ड मिलंदा आहिनि, त किथे किथे भाउ भेणनि की इहा बि इच्छा थींदी आहे की मां बि सुठी सेवा करे अवॉर्ड वठां। त इहा असां अवॉर्ड वठण लाइ पुरुषार्थ कंदा रहंदासीं त पोइ दुनिया खे कीअं मदद कंदासीं। शक्तियूं वेस्ट थींदियूं आहिनि न। असांखे निस्वार्थ भाव सां सेवा करणी आहे। कंहिंखे अवॉर्ड ॾियणो आहे न ॾियणो आहे उहो ॼाणे हुनजो कमु। त बाबा चवंदा आहिनि की ॾिसो इहा आवाज़ु निकिरे की बाप अची वियो आहे ऐं डायरेक्ट ऑलमाइटी अथॉरिटी जो कर्तव्य ते हले थो। ये अंतिम बॉम्ब आहे जंहिंमें सॼी चारों ओर आवाज़ निकिरंदी। हाणे ये कार्य रहियल आहे, ये कीअं थींदो, केरु कंदो? परमात्मा प्रत्यक्षता जो आधार आहे सत्यता। त ये कीअं थींदो? सत्यता जे द्वारा। सत्यता ही प्रत्यक्षता आहे। हिकु स्व जी स्थिति जी सत्यता, भई ये कॾहिं थींदो? बाप जी प्रत्यक्षता कॾहिं थींदी? जॾहिं असां सदा स्व स्थिति में रहंदासीं। ॿियो सेवा में सत्यता, जो असां सेवा करूं था उन में बि सच्चाई सफ़ाई हुजणी खपे। सत्यता जो आधार आहे स्वच्छता ऐं निर्भयता। सत्यता बि खपे, स्व जी स्थिति में सत्यता, सेवा जी सत्यता। और सत्यता जो आधार छा आहे? स्वच्छता ऐं निर्भयता। स्वच्छता ऐं निर्भयता आहे सत्यता जो आधार। हिन ॿिन्हिनि धारणाउनि जे आधार सां सत्यता द्वारा ई प्रत्यक्षता थियणी आहे। कोई भी संस्कार जे बाबा चवनि था कि हिन ॿिन्हिनि धारणा जे आधार सां सत्यता द्वारा प्रत्यक्षता थींदी। कहिड़े बि प्रकार जी अस्वच्छता, जरा भी सच्चाई सफ़ाई जी कमी त कर्तव्य जी सिद्धी प्रत्यक्षता न थी सघंदी। कहिड़े भी प्रकार जी अस्वच्छता अर्थात जरा भी सच्चाई सफ़ाई में कमी अगरि माण्हुनि खे नज़र अची वई त कर्तव्य जी सिद्धी प्रत्यक्ष न थींदी। त हिन करे असां सभिनि खे सदा स्वच्छ अर्थात सच्चाई सफ़ाई रखणी खपे। तॾहिं ये कार्य सिद्ध थींदो, तॾहिं ये कार्य पूरो थींदो कि आत्माउनि खे बाबा जो परिचय मिलंदो, प्रत्यक्षता थी वेंदी। सच्चाई और सफ़ाई। सच्चाई अर्थात मां जो आहियां, जंहिंजी आहियां, सदा हुन ओरिजिनल सत्य स्वरूप में स्थित थियणो। सच्चाई सफ़ाई में सच्चाई छा आहे कि जो मां आहियां, जीअं आहियां, उन सदा हुन ओरिजिनल सत्य स्वरूप में स्थित थियणो आहे असांखे। ये सच्चाई रखणी आहे अर्थात आत्मा जी ओरिजिनल सतो प्रधान स्वरूप में स्थित रहणो आहे। रजो तमो स्टेज सच्चाई जी ओरिजिनल स्टेज न आहे। असांजी ओरिजिनल सतो प्रधान स्थिति स्वरूप छा आहे? नेचुरल पवित्रता न,
मां आत्मा आहियां हिकदमि शुद्ध आत्मा, कोई विकार बुराई कमी कमज़ोरी जी परिभाषा बि न पतो हुजे न। जीअं नंढे ॿार जे साम्हूं अगरि कोई चीज़ खणंदो, चोरी कंदो, लोभ कंदो न, या कोई बि विकार बुराई जे वश थी करे कोई कमु करे, नंढे ॿार हा क्रोध कंदो त थोरो आवाज़ थींदो त हुनखे थोरो डपु थींदो, लेकिन अगरि वो पंहिंजी मस्ती में मस्तु हूंदो, खेल कूद कंदो रहंदो न, ऐं माण्हू अगरि विढ़ंदा बि चिलाईंदा बि त उहो मस्तु रहंदो। हुनखे कोई हुजे न, जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त ॿार कीअं मस्तीअ में खेलंदा रहंदा आहिनि, ऐं माण्हू वेही रोईंदा दुखी थींदा आहिनि। हा हुन माहौल में ईंदा आहिनि त उन्हनि ते उहो हावी पइजी सघंदो आहे ॿार जे मथां। न त ॿार जे साम्हूं कोई चोरी करे पैसा खणी हली वञे, हुनखे छा पतो, कॾहिं कॾहिं थींदो आहे मूंखे छा पतो, मां त हिते कमु पई करां, पर हुनखे त अविद्या ई हूंदी आहे। इहे न कलयुगी दुनिया में रहंदे बि न असांजे साम्हूं कोई बि माण्हू केतिरी बि चालाकी केतिरो बि कुझु करे, ईअं असांखे न हिकदमि बाबा जी यादि में रही करे हलणो आहे। अॼु बाबा चई न कि जेका ॿार फ़रिश्तो हूंदा आहिनि, जो मुंहिंजो चयो, फ़रिश्तो मतिलबु बाबा जो चए तो उअं हलो, त बाबा स्वयं ई हुनजी छित्र छाया ठही वेंदो है न। सुख स्वरूप आत्मा स्वस्थिति सां परिस्थिति ते विजय प्राप्त करे सघंदी आहे। असांखे सदा शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्ति स्वरूप थी करे हलणो आहे, फ़रिश्तो थी करे हलणो आहे, निराकारी आत्मा सम्झी करे कर्म करिणो आहे। कोई बि असां सां चालाकी बि करे थो न त बि असांखे कोई हानि न पहुचंदी। कोई असां सां ठगी बि करे थो न, असांखे नॉलेज त आहे लेकिन उनखे स्वरूप में न लाइणो आहे। स्वरूप में न लाईंदासीं त सोचंदासीं अच्छा हीअ मूंसां चालाकी थो करे, बि मां बि हिनखे ॿुधायांसि थी, पोइ असां बि उहो कलयुगी रीति सां हुन सां व्यवहार करणु लॻी वेंदासीं। ऐं असांखे पतो आहे इहे चालाकी थो करे, लेकिन असां त बि उन रहम दिल क्षमा भाव दया भाव बाबा जी यादि में फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी करे कर्म कंदासीं त हुनजी चालाकी बि हली न सघंदी, दुश्मन जी दुश्मनी बि न हली सघंदी। एतिरो बाबा असांखे केतिरो युक्तियूं ॿुधाए थो बाबा, है न। त असांखे छा करिणो आहे, बाबा जी प्रत्यक्षता कॾहिं थींदी, जॾहिं असां में सच्चाई सफ़ाई हूंदी। सच्चाई अर्थात मां जो आहियां जहिड़ी आहियां सदा हुन ओरिजिनल सत्य स्वरूप में स्थित थियणो आहे असांखे, अर्थात आत्मा जे ओरिजिनल सतो प्रधान स्वरूप में स्थित रहणो आहे। रजो तमो स्टेज सच्चाई जी ओरिजिनल स्टेज न हूंदी आहे, ये संग दोष जी स्टेज हूंदी आहे कि कंहिंजो संग माया जो अथवा रावण जो। आत्मा जी सत्यता सतो प्रधानता आहे त पहिरियों इहा सच्चाई आहे, पहिरें असांखे इहा सच्चाई धारण करणी आहे। ॿी ॻाल्हि आहे बोल ऐं कर्म में सच्चाई अर्थात सत्यता जी स्टेज सतो प्रधान आहे, व रजो तमो मिक्स आहे। पहिरियों त मां आत्मा आहियां, ॿियो पोइ बोल ऐं कर्म में चेक करो, बोल ऐं कर्म में चेक करो। पहिरियों त आत्मा जे ओरिजिनल स्वरूप में स्थित थियणो आहे, पोइ आत्मा जो बोल बोलंदी आहे, जो कर्म कंदी आहे, हुन ते चेक करो। सत्यता नेचुरल संस्कार रूप में हुजे, व पुरुषार्थ सां सत्यता जी स्टेज खे लाहिणो पवंदो आहे। छा करिणो पवंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे। ओड़ा बोल बोलण में न पुराणा छी कलयुगी बोल सुठा लॻंदा आहिनि,
की उन्हनि खे त असां पहिरियों ई छॾणु चाहींदा हुआसीं, लेकिन पतो न हुयो। हाणे पतो लॻी वियो कोई चीज़ असांखे पहिरियों खां ई खपंदी हूंदी आहे, लेकिन पहिरियों हुई न, पतो न हुयो कीअं करिणो आहे। हाणे पतो लॻी वियो त पोइ छा कंदव? उनखे अपनाईंदव की आलस जा बेलोपन कंदव? पोइ चईंदव ठीकु आहे जो आहे उहो ई, हिन में त ॾाढी महिनत थी लॻे। पर महिनत छा जी, जो चीज़ असांखे खपे उहा आहे त उनखे यूज़ त करिणो पवंदो न। त बाबा चवनि था उअं ई अगरि असांखे पंहिंजे बोल ऐं कर्म पहिरियों ई सुठा न लॻंदा हुया, कलयुगी रीति रस्म जे हिसाब सां, हाणे असांखे बाबा मिलिया आहिनि त बाबा जी यादि में बाबा जीअं चए थो उहो त हलणो पवंदो न। सत्यता नेचुरल संस्कार रूप पुरुषार्थ में, पुरुषार्थ सां सत्यता जी स्टेज खे लाहिणो पवंदो आहे। चेक कजो, जीअं बाप ट्रुथ अर्थात सत्य चईंदा आहिनि न, उअं ई आत्मिक स्वरूप जी वास्तविकता भी सत्य अर्थात ट्रुथ आहे। जॾहिं सर्वशक्तिवान चए थो ईअं ई सोचो, ईअं ई ॻाल्हायो, ईअं ई कर्म करो, असांखे खपंदो बि ईअं ई हो, त उनखे उन में महिनत त पुरुषार्थ त कुझु करण जी ज़रूरत ई न आहे। सिर्फ़ु स्मृति रखणी आहे की मां आत्मा आहियां, त आत्मा जा नेचुरल गुण, शक्तियूं, संस्कार इमर्ज थी वेंदा। त सत्यता सतो प्रधानता खे चइबो आहे। अहिड़ी सच्चाई आहे असां में, त अॼु असांखे चेक करिणो आहे। बाबा खे प्रत्यक्ष करण लाइ सत्यता, सच्चाई खपे। सच्चाई में बि पहिरियों सच्चाई मां आत्मा आहियां, ॿियो असांजा बोल ऐं कर्म बि सतो प्रधान स्टेज वारा हुजणा खपनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अच्छा, बाक़ी थोरी ॿी बि आहे, पोइ ॿुधंदासीं। हाणे बाबा असांखे चवनि था सच्चाई अर्थात स्वच्छता, जरा भी संकल्प द्वारा भी अशुद्ध अर्थात बुराई खे व अवगुण खे टच न करो। सच्चाई अर्थात स्वच्छता, जरा भी संकल्प द्वारा अशुद्ध अर्थात बुराई व अवगुण खे असांजी बुद्धि टच न करे न। कंहिंजो बि अवगुण असांखे न अपवित्रता जी अविद्या थी वञे। अपवित्रता में सभु अची वियो, बुरो सोचणु ॾिसण बि। मतिलबु कोई कंहिंजे लाइ असांखे चए कि फलानी अहिड़ी आहे, असांखे यादि हुजे कि फलानी त सतो प्रधान आत्मा, ॾाढी सुठी आत्मा आहे। चलो फलानी में अहिड़ी आहे, हाणे इहा आहे, लेकिन फलानी ॾाढी सुठी हुई ऐं हाणे वापसि थियणी बि आहे। त बाबा चवनि था जरा भी संकल्प द्वारा भी अशुद्धि अर्थात बुराई खे व अवगुण खे टच न करे। अगरि बुद्धि व संकल्प द्वारा भी स्वीकार कयो अर्थात धारण कयो त संपूर्ण सफ़ाई न चईंदासीं। मतिलबु असांखे कोई चए थो फलानी अहिड़ी आहे, असां अगरि उनखे बुद्धि में जरा भी स्वीकार कयो न कि फलानी अहिड़ी आहे, त असांजी संपूर्ण सफ़ाई न चईंदासीं। केतिरी गहरी रीति सां असांखे ख़ुदि खे साफ़ु करिणो आहे। हाणे असांखे इहो समय कहिड़ो हले थो, संगम युग जो। ख़ुदि जी आत्मा खे साफ़ु करणु, मतिलबु मां आत्मा खे ख़ुदि खे साफ़ु करण जो समय थो हले। जेके साफ़ु सुथिरो घरु, साफ़ु सुथिरियूं चीजूं सुठी लॻंदियूं न, ऐं जेकी इहा ॻाल्हि सम्झ में अची वई कि असां आत्मा ई आहियूं, आत्मा में ई मन बुद्धि या संस्कार हूंदा आहिनि, ऐं इहे मन जा संकल्प बुद्धि जी इहा बुद्धि में जेकी सम्झ आहे, आसुरी मत, आसुरी स्वभाव संस्कार कचिरो आहे। कंहिंखे न घर जो कोनो कोनो साफ़ु करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे।
कोने में बि मिटी न रहणी खपे, हिकदमि स्वच्छ। अहिड़ी आत्मा खपे बाबा खे। हिकु त सफ़ाई वारी, ॿियो कमाई जो शौक़ु रखण वारी। योग सां असां ख़ुदि जी सफ़ाई कंदा आहियूं, है न? ऐं ज्ञान सां असां छा कंदा आहियूं? कमाई कंदा आहियूं। त हिन में सच्चाई सफ़ाई खपे। हिन में असांखे पंहिंजी आत्मा खे हिकदमि गहरी रीति सां ख़ुदि जे संकल्प बोल कर्मनि खे सॼो ॾींहुं चेक करो। काथे मूंखे कोई कंहिंजे लाइ चए थो त मां हुनखे हुन दृष्टि सां ॾिसां थी। हुन दृष्टि सां ॾिसां थी मतिलबु मुंहिंजे दिमाग़ में आहे कि इहे ख़राबु आहे। मां मन में हुनजे लाइ संकल्प कयो आहे न। डॉक्टर खे अगरि चए कोई मूंखे फलानी जॻह सूरु आहे, त डॉक्टर छा कंदो? चईंदो अच्छा हिन जो सूरु मूंखे ख़तमु करिणो आहे। उहो सॼी पंहिंजी महिनत लॻाईंदो। सुठो डॉक्टर त ईअं ई कंदो न कि हिन जो सूरु ठीकु थी वञे। पैसनि खे पोइ ॾिसंदो, पैसा ॿुधाईंदो भई एतिरो, बाक़ी उहो पंहिंजो कमु कंदो। हूअं ई असां बि रूहानी डॉक्टर आहियूं न। अगरि असांखे कोई चए थो फलानी अहिड़ी आहे, है न, त सभिनि खां पहिरियों त माण्हुनि जे मन में छा निकिरंदो? हा उहा अहिड़ी ई आहे, हुनजी आदत अहिड़ी अथसि, ख़राबु आहे उहा हिन में, है न। लेकिन असांखे कीअं ॾिसणो आहे? असांखे अगरि चए कोई फलानो ईअं थो चए, ऐं असांखे पहिरों खां ई पतो आहे फलानी में अहिड़ा स्वभाव संस्कार आहिनि। असांखे कोई हुनजी बुरी ॻाल्हि ॿुधाए ऐं असांजे दिमाग़ में अचे कि अच्छा इहे कचिरो दुनिया मां कढणो आहे, न। भले असां हुनजे लाइ हुन समय सुठो नथा सोचे सघूं कि न ॾाढी सुठी आहे, पर हुन में उहो कचिरो पयल अथसि, इहे कढणो आहे असांखे दुनिया मां। इहे न सोचो हिकु मां निकिरी वियो त सभिनि मां थोरी निकिरंदो। पर तव्हांखे पतो लॻो फलानी में इहे अवगुण आहे, त अवगुणनि खे त ख़तमु करिणो आहे न असांखे, चाहे ख़ुदि जा चाहे ॿियनि जा। त असांखे हुनखे योगदान ॾेई करे हुन अवगुण रूपी कीड़े खे उन आत्मा मां कढणो आहे। मतिलबु इहो बि सहयोग ॾिनो न असां। उहा आत्मा सुधरी वेंदी त हुनखे ॾिसी केॾा सुधरी वेंदा। त इहे बि शेयर मिलियो। त बाबा चवनि था जरा बि संकल्प द्वारा बि अशुद्धि अर्थात बुराई खे व अवगुण खे टच न करे, एतिरी स्वच्छता खपे। अगरि बुद्धि व संकल्प द्वारा बि स्वीकार कयो अर्थात धारण कयो त संपूर्ण सफ़ाई न चईंदासीं। अगरि बुद्धि व संकल्प द्वारा बि अगरि असां स्वीकार करे छॾियो न, त संपूर्ण सफ़ाई न चईंदासीं। जे स्थूल में बि कोई प्रकार जी गंदगी खे ॾिसण बि सुठो न लॻंदो आहे न, ॾिसण सां किनारो करे ॾींदा आहियूं। ईअं ई बुराई खे सोचण बि बुराई खे टच करणु न। मुख सां ॻाल्हाइण त अलॻि ॻाल्हि आहे। असांखे सपने में बि न अचे कि फलानी में इहा बुराई आहे, फलानी बुरी आहे। जे स्थूल में बि कोई प्रकार जी गंदगी खे ॾिसण बि सुठो न लॻंदो आहे, ॾिसण सां किनारो करे ॾींदा आहियूं, ईअं बुराई खे सोचण बि बुराई खे टच करणु थियो। ॿुधणो ॻाल्हाइणु करणु इहे त स्वयं ई बुराई खे धारण करे छॾियो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। ॿुधणु मतिलबु शौक़ सां ॿुधणु, ॻाल्हाइणु उनजी बुराई जो वर्णन करणु, ऐं वर्णन कंदे कंदे कॾहिं असां बि ओड़ा थी वेंदा आहियूं। करणु इहे त स्वयं ई बुराई खे धारण कंदा आहियो। सफ़ाई अर्थात स्वच्छता अर्थात संकल्प मात्र बि अशुद्धि न हुजे, इनखे चइबो आहे सच्चाई सफ़ाई अर्थात स्वच्छता, है न। त बाबा खे प्रत्यक्ष कॾहिं करे सघंदासीं?
जॾहिं इहो स्वच्छता जो गुण असां में ईंदो, भई ब्रह्म कुमारी जा सेंटर त ॾाढा साफ़ रहंदा आहिनि। बाबा जो ॿार ठहिण खां पोइ स्थूल साफ़ सफ़ाई बि माण्हुनि खे न, बाबा जी ज्ञान में ॾिसो असांखे केॾी सुठी धारणा कराईंदा आहिनि। मधुबन में वञूं त न, मधुबन मां असां भई सुबुह जो टाइम सां उथणु, पंहिंजो सनानु पाणी करणु, पंहिंजा कपिड़ा जॻह ते रखणु, पंहिंजो रूम क्लीन करे रखणु, टाइम ते भोजन करणु, इहे बि ॾिसो अॼुकल्ह जे माण्हुनि में अचे थो। ॿारनि खे माण्हुनि खे वॾे थींदे ताईं बि इहा अकुल न ईंदो आहे कि ख़ुदि बिस्तर मां उथी करे पंहिंजो बिस्तर ठाहियो। केॾो मथो हणिणो पवंदो आहे ॿारनि सां, वॾनि सां बि न। सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो, उहो त करिणो ई आहे, लेकिन टाइम सां पंहिंजे शरीर खे बि कीअं रखिणो आहे, पूरी दिनचर्या में नाश्तो, भोजन, राति जी रोटी बि टाइम सां कीअं खाइणी आहे, इहे बि त बाबा सेखारींदा आहिनि न। इहे बि अॼुकल्ह जे ॿारनि में अचे थो। केॾो मथो मारणो थो पए, हथ धोयो इहो बि चइणो थो पए, इहो बि सेखारिणो पवंदो। लेकिन बाबा जो ठहिण खां पोइ असांखे जीवन में केॾो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। जीवन सिखण जी पढ़ाई आहे, ज्ञान आहे इहो। जीवन कीअं जीअणो खपे। त बाबा चवनि था, ॾिसो ॿाहिरां जी बि स्वच्छता सफ़ाई ऐं अंदरां आत्मा जी बि। मेन त असांखे बाबा आत्मा जी स्वच्छता कंदे कंदे असां ॿाहिरां जी बि सिखी वेंदा आहियूं। त हाणे असांखे छा करिणो आहे, अॼु असांखे सॼो ॾींहुं चेक करिणो आहे कि मां कंहिंजी बुराई खे, कंहिंजे अवगुणनि खे बुद्धिवत संकल्प द्वारा स्वीकार करां थी, मन में रखां थी फलानी ख़राबु आहे। हा, उनजो अवगुण कोई असांखे ॿुधाए थो, ग़लती कोई ॿुधाए थो, त असांखे सावधान थी करे हलणो आहे कि उहा आत्मा असांखे कोई नुक़सानु न पहुचाए। वैसे बाबा त अॼु असांखे चयईं न, तव्हां त शंकर समान तपस्वी आहियो न। बाबा जी यादि में असां हलंदासीं त अहिड़ी विकारी अवगुण वारी आत्मायूं बि असां सां बुरो न कंदियूं। शंकर जे गले में सांप मतलब कि अहिड़ी बुराई विकार वारी आत्माउनि जे बि संबंध संपर्क में ईंदे हुए उन्हनि जी विकार बुराई असांखे असांजे जीवन में डिस्टर्बेंस न क्रिएट कंदी, ज़हर न फैलाईंदी, है न। त शंकर समान तपस्वी रही वञो ऐं कंहिंजो बि अवगुण न ॾिसो। हर हिक में गुण ॾिसी करे उन सां उहो ई कमु करिणो, तॾहिं असां में स्वच्छता अर्थात सच्चाई ईंदी, सफ़ाई ईंदी, त बाबा असांखे चवनि था, सच्चाई जे लाइ बाबा कल्ह ॿुधाई, मां जो आहियां, जीअं आहियां, सदा हुन ओरिजिनल सत स्वरूप में अर्थात पंहिंजी आत्मा जी सतो प्रधान स्थिति में स्थित थियणु। ऐं अॼु बाबा असांखे ॿुधाइनि था सच्चाई जे बारे में, सफ़ाई जे बारे में त सच्चाई ऐं सफ़ाई हूंदी त असां स्वच्छ आत्मा कहलाईंदासीं। हाणे बाप खे प्रत्यक्ष करण लाइ स्वच्छता सां गॾु छा खपे, निर्भयता। त ॿी ॻाल्हि आहे निर्भयता। निर्भयता जी परिभाषा ॾाढी गुही आहे, ॾाढी वॾी गुही आहे, परिभाषा बि वॾी गुही आहे। पहिरीं ॻाल्हि आहे पंहिंजे पुराणे तमोगुणी संस्कारनि ते विजय ठहिण जी निर्भयता। पंहिंजे तमोगुणी स्वभाव संस्कारनि जी उन्हनि ते विजय थियण जी निर्भयता, है न। माण्हू अॼुकल्ह पंहिंजे ई स्वभाव संस्कारनि सां डिॼी बि वेंदो आहे। न मां त नथी करां, मूंखे त ॾाढो डपु थींदो आहे, मूंखे त रोइणु अची वेंदो आहे, मूंखे त ॾाढो जल्दी क्रोध अची वेंदो आहे, मां त न कंदमि ईअं।
है न, कॾहिं कॾहिं काथे काथे माण्हू पंहिंजे ई सुभाउ संस्कारनि सां परेशान थी वेंदो आहे, ड्रिजी वेंदो आहे। काथे मूंखे क्रोध न अची वञे त कुझु ग़लति न निकिरी वञे, त पंहिंजे तमोगुणी संस्कारनि ते विजय पाइनि, अर्थात उन्हनि सां ड्रिजणो न आहे। क्रोध जो भूत छो ईंदो? न ईंदो मूंखे क्रोध जो भूत, छा कंदो? मां बाबा सां गॾु आहे, मूंखे छो क्रोध ईंदो? चइणु ॾियो जेके जो चइणो आहे न। ईअं असांखे विजय प्राप्त करणी आहे, है न। कॾहिं कॾहिं कंहिंखे भय लॻंदो आहे न कंहिं ॻाल्हि सां, के जीव जंतु जानवर सां, कंहिंसां, त माण्हू ड्रिजी वेंदो आहे न। त ड्रिजण बि हिकु कमी कमज़ोरी विकार आहे न। त बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे पुराणे तमोगुणी संस्कारनि ते विजयी थियण जी निर्भयता हुजणी खपे। छा करां, थींदो न आहे, ॾाढो प्रबल आहे, इहा बि निर्भयता न आहे। अन्य आत्माउनि जी जॾहिं असां ईअं चईंदा आहियूं न, जीअं त असां बेबस थी आहियूं, ड्रिजी आहियूं न, छा करां, मूंखे त सम्झ में ई नथो अचे, मूंखे त ॾाढो डपु थो थिए, हाणे छा थींदो? त ही सोचण बि निर्भयता न आहे न। अन्य आत्माउनि जे संबंध संपर्क में स्वयं जे संस्कार मिलाइण, अन्य जे संस्कार परिवर्तन करण, हिन में बि निर्भयता खपे, है न। अॼुकल्ह माण्हू अलॻि रहण छो था पसंदि करनि? छो जी? बाबा चवनि था कि संस्कार नथा मिलाए सघूं। माण्हुनि सां डपु थींदो आहे न कॾहिं कॾहिं, केरु माण्हू ॿियनि जी संस्कार, माण्हू कोई हूंदो आहे कि हा भई ससु वॾी आहे, ससु वॾी ॾेराणी वेराणी जो बि हूंदी आहे, वॾो जेको हूंदो आहे, त उहो चईंदी आहे त आई आहे नंढी, इहा छा कंदी? उनखे ड्रिजाए करे रखंदा आहिनि, पर उहो पहिरियों त ड्रिजी रहंदी, पोइ उहो बि वॾी थी वेंदी। अॼुकल्ह त न रहंदा आहिनि, अॼुकल्ह त जल्दी उहो थी वेंदा आहिनि, पर असांखे लड़ाई झगड़ो करणु इहे निर्भयता न आहे। कई माण्हू चवनि मां ड्रिजा चोरी, मां बि ॿुधाए ॾियांसि ॿ टे, त हिन खे उहो निर्भयता सम्झंदा आहिनि कि असांखे असां ड्रिजूं थोरी था न, असां हाणे जा आया आहियूं त असांखे ईअं ई दॿाए करे हलंदा। इनखे इहे त पोइ लड़ाई झगड़े वारो थी वियो न। लेकिन असांखे संस्कार मिलाइण बि, अच्छा हीअं थी चए, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, असां हीअं था करे ॾियूं, मतिलबु ख़ुदि निर्मानता जे गुण खे धारण करे ॿियनि खे झुकाइण। असांखे हिन भाव सां बि न निर्मानता करणी आहे कि उहो झुके, मतिलबु चलो वॾो कोई चए थो अच्छा अॼु जी आई हुई छा कंदी, ईअं कंदी, त असांखे बि गुस्से में न अचिणो आहे, इहे निर्भयता न ॾेखारियो। चलो ठीकु आहे, अच्छा हीअं थी चए, चलो असां हीअं करूं था, हू वीचारी ख़ुदि ई शांति थी वेंदी, छो जो अॼुकल्ह त सभई ख़ुदि ई परेशान आहिनि न। त बाबा चवनि था अन्य आत्माउनि जी संबंध संपर्क में स्वयं जे संस्कार मिलाइण ऐं अन्य जे संस्कार परिवर्तन करण, हिन में बि निर्भयता हुजे। कई माण्हू चवंदा आहिनि असां हिकु बार झुकी वियासीं त बार बार झुकणो पवंदो, है न। हिकु बार अगरि मां हाणे खां हिन जी ॿुधणु लॻी हुयमि न त हीअ मूंखे झुकाए करे हलंदी, पर केसि ताईं झुकाए करे हलंदी न, केसि ताईं उहो माण्हू बि थकिजी पवंदो आहे। अॼुकल्ह त हर हिक जे जीवन में कोई न कोई परिस्थिती अचे थी, इहे थोरे समय जे लाइ थींदो आहे न। अॼु ॾिसो पहिरों जी जेकी नुंहरियूं हुयूं उहा केॾो सहन करे करे आख़िर में त सभु कुझु उन्हनि जे कंट्रोल में ई अचिणो आहे न। असां ईअं बि न सोचूं, पर आख़िर बि त इंसान घर कपिड़ा आदि चीजूं आदि काथे खणी त न वेंदो, केसि ताईं उहा कंट्रोल करे हलंदो, केसि ताईं उहा ॿियनि
खे दबाए करे हलंदो, केसि ताईं उहो ॿियनि खे चीजियूं न ॾींदो, केसि ताईं लिकाए करे हलंदो। आख़िर त उहो बि थकिजी पवंदो, आख़िर त कॾहिं न कॾहिं समय ईंदो आहे त उहो बि झुकी वेंदो। पर असां हुनजो बि इंतज़ारु न करूं, असां त सोचूं असांखे बाबा छा चयो अथई। असांखे बाबा चयो अथई शांति चित रहणो आहे, क्रोध न करिणो आहे, ॿियनि सां संबंध संपर्क में स्वयं जे संस्कार मिलाइण में बि निर्भय ठहो। ड्रिजो न कि अॼु मां चुप रहियमि त इहे मूंखे हीअं कंदा। ये बाबा मूंखे चए त ईअं सोचे करे हलंदव न त बाबा जी हर क़दम ते मदद बि मिलंदी। हिकु बार तव्हां हीअं कयो, 1000 बार बाबा तव्हांजी मदद कंदा, है न। अन्य जे संस्कार परिवर्तन करणु, हिन में बि निर्भयता खपे। असांखे माण्हू चवंदा आहिनि असां भारत जी सेवा था करूं, भारत जी रक्षा था करूं। मेन त पूरी दुनिया जी रक्षा ईअं ई करणी आहे कि परमात्मा जी यादि में रही करे अहिड़े बुरे स्वभाव संस्कार जो दुनिया में आहिनि, उन्हनि खे बाबा जी यादि सां ख़तमु करण ई सच्ची सेवा आहे। न त कोई तव्हांखे चए थो या कोई तव्हां सां ईअं ॻाल्हाए थो, कोई तव्हांखे ईअं करे थो, त ॿियो ई चुप रही करे बाबा खे ॿुधायो, बाबा इहा आत्मा ईअं थी करे, इन में इहा भूत आहे। ॿियो ई बाबा जी यादि में रही करे हुन जे संबंध संपर्क में अची करे हुन मां बि उहो भूत कढी छॾो, त दुनिया मां ख़तमु थियो न हिकु भूत। त एतिरी शक्तिशाली स्थिति सां ख़तमु करो कि पूरी दुनिया मां ई निकिरी वञे। त बाबा चवनि था कि ॿियो गुण आहे निर्भयता, संस्कार मिलाइण में बि निर्भयता, अन्य संस्कारनि जे परिवर्तन करण में बि निर्भयता। पतो न हली सघंदासीं न हली सघंदासीं, निभाए सघंदासीं न सघंदासीं, मुंहिंजो मञदा न मञदा, हिन में बि अगरि भय आहे, इहे बि भय आहे न, पतो न हली सघंदासीं न सघंदासीं, निभाए सघंदासीं न सघंदासीं, इहे बि भय आहे। त हिनखे संपूर्ण निर्भयता न चईंदासीं। त चेक करो असां में इहा ॻाल्हि आहे। टी ॻाल्हि आहे विश्व जी सेवा में, अर्थात सेवा जे क्षेत्र में वायुमंडल व अन्य आत्माउनि जे सिद्धांतनि जी परिपक्वता खे ॾिसंदे हुए संकल्प में भी उन्हनि जी परिपक्वता व वातावरण वायुमंडल जो प्रभाव भी भयता है। पहिरीं ॻाल्हि त बाबा ॿुधाई निर्भयता में कि पंहिंजे ई संस्कारनि सां निर्भय रहणो आहे, पुराणे तमोगुणी संस्कारनि सां। ॿी ॻाल्हि बाबा ॿुधाई निर्भयता में कि असांखे ॿियनि सां संस्कार मिलाइण में भी ऐं ॿियनि जे संस्कारनि खे परिवर्तन करण में भी निर्भयता खपे। टी ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था जॾहिं असां कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं त कर्म कंदे हुए कॾहिं कॾहिं ॿियो जो वातावरण, वायुमंडल, ॿियूं आत्माउनि जा सिद्धांत जेका हूंदा आहिनि उन सां असांखे भय लॻंदो। छो कि अॼुकल्ह हर हिकु अलॻि अलॻि रूप में भॻवान खे पूॼे थो न, सभु भॻवान जा रूप ठाहे करे अलाए छा छा था करनि। त भक्ति में त जेका इहे रिद्धि सिद्धि हूंदी आहे, झाड़ फूक हूंदी आहे, अगरि तव्हां त साधारण कंहिं देवी खे या कंहिंखे मञण वारा, हिननि सभिनि ॻाल्हियुनि जो तव्हांखे ज्ञान ई न आहे। लेकिन अगरि असां जाते असांजो पार्ट आहे, जो बि असांजा संबंध संपर्क में अचण वारा आहिनि, अगरि उहो इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि, मतिलबु ज़्यादा भक्ति जे गहराव में ज़्यादा थींदो न रिद्धि सिद्धि, हीअं कर, हीअं व्रत रख, हीअं कर, एतिरा कर, त कॾहिं कॾहिं माण्हू न भक्ति सां बि ग़लति उपयोग कंदो न। इन करे असांखे
भक्ति में बि ज़्यादा फसणो न खपे ऐं ज़्यादा जेका भक्ति में हूंदा आहिनि न उन्हनि सां बि पंगो न वठिणो खपे, है न। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं कंदा आहिनि अॼुकल्ह, इहे जादू टोना उल्टो सुल्टो कमु, त इन्हनि जो बि प्रभाव असां ते पइजी वेंदो अगरि असां कचा आहियूं त हिन करे असांखे, लेकिन असांखे इन्हनि सां भय न रखिणो आहे। कॾहिं कॾहिं कोई ईअं कमु कंदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि की ॿारनि खे हिननि सां बि भय न रखिणो आहे। कर्म क्षेत्र में छा थींदो आहे, वायुमंडल अन्य आत्माउनि जे सिद्धांतनि जी परिपक्वता, ऐं कहिड़े बि भगत खे, कहिड़ो बि माण्हू भॻवान खे पूजे थो, भक्ति करे थो, व्रत जप करे थो, उनखे असांखे कॾहिं बि टोकणो बि न खपे। छो जो भक्ति में बि शक्ति मिलंदी आहे। अगरि कंहिंखे असां रोकूं था, कुझु करूं था, तव्हांखे जो करिणो आहे तव्हां पंहिंजो कंदा रहो, सेफ्टी में रहो। उहो जो बि करे थो, चलो उहो तव्हांखे ॿुधाए थो मां ईअं थी करां, ईअं थी करां, या तव्हां ॾिसो था त उन्हनि खे बि शक्ति मिलंदी आहे। किथे असां उन्हनि जे जीवन में विघ्न विझूं त उहो बि असां ते हावी पइजी वेंदो आहे। पर असांखे हिन सां डिॼणो न आहे उन्हनि जे प्रभाव में, न। ॾिसो, हनुमान जे मंदर में वञो त अलॻि वातावरण हूंदो आहे, उहो ई राधे कृष्ण जे मंदर में वञो त कहिड़ो वातावरण शांतमय। ऐं हनुमान जी जे मंदर में त अलाए छा छा जलाईंदा आहिनि, एॾियूं आरतियूं कंदा आहिनि, एॾा हू कंदा आहिनि। ऐं उहो ई राधे कृष्ण जे मंदर में वञो त केतिरी शांती हूंदी आहे, न। इहे सभु थोरी हूंदो आहे। त उहो ई राम सीता जे मंदर में वञो त उहो ई देवियुनि जे मंदर में वञो, हिते छा छा रखंदा आहिनि, भक्ति जी सामग्री, हीअं कर, हीअं कर, हीअं कर, न। हर हिकु धर्म में जॾहिं माण्हू यज्ञ कंदा आहिनि, पूजायूं कंदा आहिनि, वास्तुशास्त्र, इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, त इन्हनि सां अलॻि अलॻि वातावरण ठहींदो आहे। त कॾहिं कॾहिं असां हिन वातावरण जे प्रभाव में अची वेंदा आहियूं। हालांकि ये नेगेटिव मतिलबु बुरो न हूंदो आहे, न। हनुमान जी मंदरु, इन्हनि सभिनि जॻहनि में बुरो न आहे। तव्हांखे वञिणो आहे त भले ई वञो, लेकिन असांखे त हाणे भॻवानु मिली वियो, असां छो वञूं। लेकिन बाबा चवनि था की कॾहिं कॾहिं हितां बि माण्हू असां ते ग़लति उपयोग करे सघंदा आहिनि, असांखे पंहिंजी ग़लति प्रभाव विझी सघंदा आहिनि। उहो त सही रीति जो बि आहे, लेकिन कॾहिं कॾहिं न कोई चईंदो हिन डायरेक्शन में ईअं रखो त ईअं थींदो, हिन डायरेक्शन में ईअं रखो। घर में बि माण्हू रखंदा आहिनि। कोई पंडित चए कि हिन दिशा में ईअं रख, तोखे ॾाढा पैसा मिलंदा, हिन दिशा में ईअं कर त तुंहिंजा सभु विघ्न दूरि थी वेंदा। हाणे तव्हां अलाए कहिड़ी दिशा में हुन करे ॾिनई ऐं तव्हां हुनखे कीअं रखियो, उल्टी एनर्जी तव्हांजे घर में ईंदी, लफड़ो पइजी वेंदो। हिन करे भक्ति में बि असांखे फसणो न खपे। तव्हांखे जेतिरो बि दुख परेशानी आहे न, अगरि तव्हां बाबा खे यादि करे तव्हांजो दूरि नथो थिए त तव्हां बि शांती सां बाबा खे सभु कुझु ॾेई करे, कॾहिं थींदी न असां बाबा खां ओतिरी शक्ति कैश नथा करे सघूं व्यर्थ संकल्प जे कारण, त कंहिंजी मदद वठी वठो। या चलो तव्हां भक्ति कंदा आहियो त साधारण भक्ति करो, ज़्यादा हिन में न फसिजो। इन दिशा में ईअं रख, हिन दिशा में। छो जो भक्ति में बि रिधी सिधी त हूंदी आहे, लेकिन असां कंहिं ग़लति डायरेक्शन में कुझु रखी छॾियो, उल्टो ई नेगेटिव एनर्जी बि तव्हांजे घर में अची सघंदी आहे। ऐं बाबा जो त कुझु आहे ई न, सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे यादि करो। छाजो हीअं हिन डायरेक्शन में वेहण, हीअं करणु, कुझु बि न आहे। बाबा त सिंपल चईंदा आहिनि न, त जेतिरो थी सघे न अगरि माण्हुनि जे संबंध संपर्क में तव्हां ईंदा आहियो, उहो तव्हांखे ॿुधाईंदा बि आहिनि, तव्हांखे दुख बि आहे, त कॾहिं बि उन्हनि जे प्रभाव में न फसिजो। न त असां जीवन में पोइ किथे भटकी वेंदा आहियूं। या कॾहिं कॾहिं उन्हनि जो वायुमंडल वातावरण बि असांखे भयभीत कंदो, न। त बाबा चईंदा आहिनि इन्हनि सां बि निर्भय रहणो आहे असांखे।
त हर हिकु ॻाल्हि जी नॉलेज बि रखणी आहे, लेकिन असांखे सच्चाई सफ़ाई ऐं निर्भयता सां बि हलणो आहे। त बाबा चवनि था कर्म क्षेत्र में, सेवा जे क्षेत्र में अन्य आत्माउनि जे सिद्धांतनि जी परिपक्वता खे ॾिसी करे, वायुमंडल खे ॾिसी करे, संकल्प में बि उन्हनि जी परिपक्वता, उन्हनि जी ॻाल्हियूं, उन्हनि जे वातावरण जो प्रभाव पवंदो आहे न, इहा बि भयता आहे। इन करे असांखे दुनिया में बाबा तॾहिं चईनि न, सदा मूंखे यादि छो करो, छो जी अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि रीति सिद्धियूं प्राप्त कंदा आहिनि, है न। घर गृहस्थी में रहंदे हुए बि माण्हू जो भक्ति करे थो, पाठ करे थो, उन्हनि सां बि असांखे कंहिंजे लाइ बि कुझु टोकणो न आहे, घर गृहस्थी वारनि खे बि, छो जी उन्हनि वटि बि शक्ति त हूंदी आहे न, गृहस्थी हलाइण में बि भॻवानु शक्ति त ॾींदो ई आहे, लेकिन उहो आवेश में अची करे ग़लति शक्ति जो यूज़ कंदा त असांखे त घाटो पइजी वेंदो न। त इन करे बाबा चवनि था उन्हनि जो प्रभाव न पए, हिन जे लाइ असांखे निर्भय थी करे बाबा जी छत्रछाया में रहणो। इहे बिगड़ी वेंदो, हंगामो थी वेंदो, हलचल थी वेंदी, इन में बि निर्भयता। माण्हुनि खे डपु लॻंदो आहे भई सही ॻाल्हि असांखे कंहिं रीति रखणी आहे, रखणी बि ज़रूरी आहे, पर कई माण्हू बिगड़ी वेंदा आहिनि, हंगामो करे ॾींदा आहिनि, हलचल करे ॾींदा आहिनि, त असां छा करूं? बाबा जी यादि में शांती सां रही करे कर्म बि करिणो आहे, प्लस निर्भयता जो गुण बि धारण करे हलणो आहे। डिॼणो न आहे, इहो बिगड़ी वेंदो, हंगामो थी वेंदो। हा, जाते तव्हां सही आहियो, जो चीज़ तव्हांखे सही लॻे थी, बाबा जी यादि में चइणु ज़रूरी आहे या न ज़रूरी आहे। अॼु ॿारु ग़लति कमु, ग़लति रास्ते ते हले थो त हुते चइणो बि पवंदो, शुभभावना शुभकामना बि रखणी पवंदी, या घर में कोई बि संबंधी अगरि कोई ईअं करे थो त असांखे चइणो बि पवंदो। हिन में न डिॼणो आहे कि हंगामो न करे छॾे ऐं असां चुपचाप वेहूं। ॾिसो बाबा चईंदा आहिनि शक्ति स्वरूप बि रहणो आहे, स्नेह स्वरूप बि रहणो आहे, न्यारो प्यारो बि रहणो आहे, है न। त हर बाबा जे ज्ञान खे न चारों रीति सम्झणो आहे। अॼु बाबा चईंदा आहिनि शांति बि रहणो आहे, लेकिन अगरि असांखे लॻे थो साम्हूं वारे असांजे घर जी दीवार तोड़े थो, त वैसे असांखे बाबा जी यादि में शांति चित रही करे कंदासीं त ईअं कोई तोड़दो न, लेकिन चइणो त पवंदो न प्यार सां, क्रोध सां न। अॼु बाबा जी न क्रोध सां न, प्यार सां चइणो त पवंदो बाबा जी यादि में। ईअं थोरी अरे चईंदासीं त वरी बिगड़ी वेंदो ऐं तोड़नि ॾियूं असां दीवार खे, न। असांखे निर्भयता जी शक्ति खे धारण करे आत्मिक प्यार, परमात्मा जे यादि जी शक्ति सां उन आत्मा खे चइणो आहे, ताकी असांजो कम बि थी वञे ऐं लड़ाई झगड़ो बि न थिए। जॾहिं आत्मिक ज्ञानी तना द्वारा निकिती हुई शाखायूं, उहो बि पंहिंजे अल्पकाल मान्यता में निर्भयता जो प्रभाव विझंदियूं आहिनि न। अॼु ॾिसो केॾा माण्हू जेका ज्ञान सत्संग आदि ॿुधाईंदा आहिनि, उहो केतिरो प्रभाव सां ॿुधाईंदा आहिनि, केॾो निर्भय थी करे ॿुधाईंदा आहिनि, चाहे कूड़ी था चवनि, चाहे कंहिंखे ग़लति रास्तो ई ॾेखारींदा त बि निर्भय रहंदा आहिनि। ॾाढा सारा कूड़ा पंडित, पूरा पुजारियूं, रास्तो भटकाइण वारा जेका माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि में केॾी निर्भयता हूंदी आहे, जो एॾो प्रभाव हूंदो आहे, जो कंहिंखे चवनि हा हीअं पूजा करायो, हीअं करायो, मूं वटि अचो, मां तव्हांखे करे ॾींदमि। अॼुकल्ह त माण्हू ॾाढो ई जल्दी प्रभाव में था अची वञनि, छो जो दुख जास्ती आहे, पैसो न आहे, ग़रीबी आहे, जॉब जे लाइ माण्हू केॾो धोखो था ॾियनि, है न। माण्हू हिकदमि
बुद्धि सां हिकदमि अंधो थी वियो आहे। बसि उन्हनि खे रोटी, पैसा, रोटी, चीजियूं इहे खपनि, लेकिन उहो ई साधारण कमु करे दाल रोटी माण्हुनि खे पसंदि नथी अचे। धोखाधड़ी में फसी करे लख कमाए करे माण्हुनि खे मज़ो थो अचे। त बाबा चई हिन ॾिसो अहिड़ा माण्हू बि केॾा निर्भय हूंदा आहिनि। त उहो त अल्पकाल ऐं असांखां निकितियूं हुयूं आत्मायूं। तना त असां आहियूं न, तने में जास्ती शक्ति हुजणी खपे या टाल टालनि में। हाणे टाल टालनि में ज़्यादा थी वई आहे, लेकिन हाणे वापसि खां बाबा तने खे शक्ति ॾियण आयो आहे। त बाबा असांखे ॿुधाइनि था, ॾिसो दुनिया में जो माण्हू ईअं कंदा आहिनि, अल्पज्ञ मान्यता में निर्भयता जो प्रभाव विझंदा आहिनि, पंहिंजी अल्पमत खे प्रत्यक्ष करण में बि निर्भय थींदा आहिनि। अॼु कोई बि प्रोडक्ट तव्हां ख़रीद करणु वञो, भले उहो प्रोडक्ट वर्स्ट हूंदो, कोई कम जो न हूंदो, जो उहो चए थो उन में कोई ॻाल्हि न आहे, लेकिन त बि उहो तव्हांखे एॾो निर्भयता सां एॾो प्रभावित तव्हांखे कंदो कि असांखे लॻंदो इहे सची में इहा चीज़ ॾाढी सची आहे, हिन में इहे गुण आहिनि। त असां प्रभाव में अची वियासीं न। त बाबा चवनि था कूड़ खे सच करण सिद्ध करण में अटल ऐं अचल रहंदा आहिनि। त सर्वज्ञ पाप जे श्रेष्ठ मत व अनादि आदि सत्य के प्रत्यक्ष करण वारनि में संकोच करण बि भय आहे। त बाबा चवनि था जॾहिं हुननि में एॾो उहो आहे निर्भयता जो गुण, त सर्वज्ञ बाप जे शिव बाबा जी श्रेष्ठ मत व अनादि ऐं आदि सत्य खे प्रत्यक्ष करण में संकोच करण इहे बि भय आहे। भई साम्हूं वारो चए थो भॻवानु सर्वव्यापी आहे, एॾो अथॉरिटी सां थो चए, एॾो निर्भयता सां थो चए, ऐं असांखे बाबा ॿुधाए थई मां सर्वव्यापी न आहे, स्वयं भॻवानु थो ॿुधाए। त बि असां अगरि ॿुधाइण में हिचकऊं था, संकोच था करूं, त इहे बि भय थियो न। जॾहिं उहो चए थो, चाहे तव्हांजा गुरू ई हुजनि, हाणे असां में तव्हां में एतिरी शक्ति आई आहे कि कोई बि गुरू संत सन्यासी तव्हांजे साम्हूं चए, हाणे बि घर गृहस्थी वारा त वेंदा ई आहिनि न, हेॾे होॾे त वञिणो पवंदो आहे, बाबा बि चईंदा आहिनि वञो ॿुधो छा था चवनि। पर तव्हां में एतिरी शक्ति आई आहे कि तव्हां पंहिंजे गुरू खे या कहिड़ो बि तव्हांजे साम्हूं गुरू संत सन्यासी चए भॻवानु सर्वव्यापी आहे, त तव्हां चई सघंदा आहियो न न भॻवानु सर्वव्यापी थोरी आहे, भॻवानु सर्वव्यापी हुजे त एॾो दुख छो आहे। चई सघंदा आहियो कि अञा बि संकोच कंदव, सोचंदव कि न न किथे गुरू नाराज़ न थी वञे, भले चइनि ॾेसि, अंत में त सभिनि खे पतो ई लॻी वेंदो, अंत में त लॻंदो ई सही, लेकिन हाणे कम से कम असां में एतिरी शक्ति आई आहे कि अञा ताईं असां ड्रिजंदा आहियूं। त हीअं असांखे पंहिंजे अंदरि उहो बाबा जो चए थो न, तव्हां भले ई हुनखे तव्हां युक्ति सां चई सघंदा आहियो कि अगरि तव्हां कहिड़ो बि गुरू अगरि कयो आहे अगरि उहो तव्हांखे चवनि कि भॻवानु सर्वव्यापी आहे, त युक्ति सां चओ कि भई अगरि सर्वव्यापी हुजे त एॾो दुख थोरी हुजे भॻवानु। त बि ॾिसो केॾो उहो निर्भयता सां शक्तिशाली स्थिति सां तव्हांखे कूड़ जो बि आंसर ॾींदा, तव्हांखे झुकाइण जे लाइ बि चईंदा। लेकिन अगरि असां बाबा जी यादि में निर्भयता जी शक्ति, सत्यता जी शक्ति आहे, त तव्हां बि चई सघंदा आहियो न न भॻवानु सर्वव्यापी न आहे, लेकिन जिते असां मन सां भॻवान खे यादि कंदासीं न, हुते गुरू भॻवानु हूंदो आहे, बाक़ी सभु जॻह भॻवानु न आहे। जॾहिं तव्हां में इहा शक्ति अचे तॾहिं सम्झो असां निर्भय आहियूं। लेकिन बाबा जे सत्य ज्ञान खे ॿियनि खे ॿुधाइण में बि नम्रता जो गुण ज़रूरु रखिजो, निर्भयता ऐं नम्रता। असांखे आवेश में अची करे न चइणो आहे, जीअं गुरू चईंदो अच्छा हीअं थोरी थींदो आहे, सभु जॻह लॻल आहे, सभु चवनि था निर्भय और सर्वव्यापी आहे, तव्हां किथां आया आहियो,
ये कूड़ो ज्ञान तव्हांखे ब्रह्म कुमारी ॿुधाइनि थियूं, लेकिन ब्रह्म कुमारीनि त ॿुधायो न आहे, बाबा ॿुधायो अथईं। असां ख़ुदि सम्झियो बि आहे, सिर्फ़ु लाइन पढ़ी करे थोरी मुरली जी ॿुधायूं था, सम्झियो आहे न भाई। न बाबा चईंदा आहिनि न, हर ॻाल्हि जो वीचार करो, तव्हांखे सही लॻे थी त मञो। स्वयं समर्थ बाप बि ईअं चईंदा आहिनि, त तव्हां सम्झो आहे न भॻवानु सर्वव्यापी आहे त दुख थोरी हुजे हर जॻह। त इहे अथॉरिटी जा बोल बि हुजनि, सत्यता जा, निर्भयता जा, प्लस निर्माणता बि हूंदी, तॾहिं बाप जे ज्ञान खे प्रत्यक्ष कंदासीं। त हीअं कहिड़ो गुण खपे? स्वच्छता अर्थात सफ़ाई ऐं सच्चाई प्लस निर्भयता, तॾहिं असां बाबा जे ज्ञान खे, बाबा खे प्रत्यक्ष करे सघंदासीं। बाबा चवनि था, ॾिसो माण्हू जो दुनिया वारा शास्त्र आदि पढ़ी करे केॾो निर्भयता सां चईंदा आहिनि न, ऐं असां सत्य ज्ञान ॾियण में भयशु, वो झूठ के सच सिद्ध करे करण में केॾा अटल ऐं अचल रहंदा आहिनि। त सर्वज्ञ बाप जा श्रेष्ठ मत व अनादि मत आदि सत्य के प्रत्यक्ष करण में संकोच करण भी भय थी वियो न। शाखायूं केतिरियूं शाखायूं हिलण वारियूं हूंदियूं, तना अचल हूंदो त शाखायूं निर्भय थी ऐं तना में संकोच जे भय जी हलचल हुजे त हिनखे छा चईंदासीं? ॿिए असां फाउंडेशन आहियूं न। अगरि असां ई ॾिसंदासीं, हाणे ॾिसो भक्ति जो कार्यक्रम शुरू थी वियो न, सावन खां पोइ हाणे अलॻि अलॻि त्योहार ईंदा रहंदा, त कोशिशि करे न तव्हांखे जो हाणे भले तव्हां उन्हनि जे त्योहार में पूजा आदि करणी पवंदी आहे, कंदा आहियो, लेकिन हर ॻाल्हि जो अर्थ सम्झी करे उन्हनि खे बि थोरो थोरो ॿुधाईंदा रहो। भले उहो कहिड़ो बि रिएक्शन ॾियनि, असांजो कमु आहे उन्हनि जो कननि ताईं थोरो बहुत कि असांखे परमात्मा हीअं हीअं ॿुधाईंदा आहिनि। इन जो अर्थ इहो आहे। हाणे तीजड़ी ईंदी, शीतला देवी जा इहे थधिड़ी वग़ैरह जो बि आहे, इहे सभु ईंदो न, त हिन जो यथार्थ अर्थ असांखे जो बाबा असांखे ॿुधायो अथई, इहे हिननि खे ॿुधाइणो खपे। तॾहिं ई हिननि जे कन में थोरो थोरो ॿुधंदा, इग्नोर कंदा, न ॿुधंदा। लेकिन हाणे त कोई इग्नोर न कंदो, छो जो हाणे सभई दुखी थी विया आहिनि, त कंहिंखे कुझु ॿुधायो बि न। त कई माण्हू आहिनि जो ज़िद्दी अहंकारी आहिनि, जो ॿुधण बि पसंदि न कंदा आहिनि, लेकिन असां बाबा जी यादि में रही करे उन्हनि खे चई छॾियो, न त अंत में उहे असांखे उल्हाना ॾींदा कि तव्हांखे पतो हुयो त असांखे छो न ॿुधायो। त बाबा चवनि था कि हिन करे संशय में न अचिणो खपे। हिन करे जो प्रत्यक्षता जो आधार आहे स्वच्छता ऐं निर्भयता, उनखे चेक करो। इनखे सत्यता चइबो आहे। हिन सत्यता जे आधार ते ई प्रत्यक्षता थींदी। हिन करे अंतिम पावरफुल बॉम्ब परमात्म प्रत्यक्षता अञा शुरू न कई आहे। अञा अंतिम पावरफुल बॉम्ब जो परमात्म प्रत्यक्षता आहे न, उहा अञा शुरू न कई आहे। हाणे त करे छॾी आहे न। हाणे ताईं जी रिज़ल्ट में राजयोगी आत्मायूं श्रेष्ठ आहिनि। हाणे त ॾिसो केॾा माण्हू बि संत आदि बि मञंदा आहिनि कि बराबरि इहे परमात्मा जो सही परिचय ॿुधाईंदा आहिनि। हाणे ताईं जी रिज़ल्ट में राजयोगी आत्मायूं श्रेष्ठ आहिनि। राजयोग श्रेष्ठ आहे, कर्तव्य श्रेष्ठ आहे, परिवर्तन श्रेष्ठ आहे। त इहे त मञी आहे न कि बाबा जा ॿार सुठो कमु था करनि, ऐं किथे किथे इहे मञी बि विया आहिनि कि एतिरो कमु करणु दुनिया में हाणे जे समय दुनिया में, एॾी पते दुनिया में बाबा जी एॾी सत्यता जी सेवा थिए थी, त इहे बि बाबा जी ही शक्ति आहे न। बाबा जी ही शक्ति आहे जंहिंजे कारण इहे थिए थो। त बाबा जी बि धीरे धीरे प्रत्यक्षता थिए थी। ये प्रत्यक्ष थिए, लेकिन सिखाइण वारो ये त प्रत्यक्ष थी वियो कि राजयोग श्रेष्ठ आहे,
राजयोगी श्रेष्ठ आहिनि, कर्तव्य श्रेष्ठ आहे, परिवर्तन श्रेष्ठ आहे। ये प्रत्यक्ष थियो आहे, लेकिन सिखाइण वारो डायरेक्ट ऑलमाइटी ज्ञान सूर्य साकार सृष्टि ते उदय थी वियो आहे। इहे अञा गुप्त आहे। ज्ञान सूर्य हिन साकार सृष्टि ते उदय थी वियो आहे, इहो अञा गुप्त आहे। परमात्मा बॉम्ब जी रिज़ल्ट छा हूंदी? सोचो, जॾहिं हेॾा सारा माण्हुनि खे पतो लॻी वेंदो, पूरी दुनिया खे पतो लॻी वेंदो त विनाश ई थी वेंदो, है न। लेकिन जॾहिं हेॾी सारी आत्माउनि खे ॾिसो धीरे धीरे पतो लॻे थो त बाबा जे घर में केॾी भीड़ थी थींदी वञे न, केॾा सारा ॿार हाणे थी विया आहिनि। विश्व जी सर्व आत्माउनि जे अल्पकाल जे सहारा सभु समाप्त थी हिकु बाप जो सहारो अनुभव कंदो। जे साइंस जे बॉम्ब द्वारा देश समाप्त थी पहिरियों दृश्य कुझु बि नज़र न ईंदो आहे। जे साइंस जॾहिं बॉम्ब फिकंदी आहे त पूरो देश जो देश समाप्त थी वेंदो आहे, त धुंधलो थी वेंदो न, सभु समाप्त थी वेंदो, कुझु बि नज़र न ईंदो आहे। ईअं ई हिन अंतिम बॉम्ब द्वारा सर्व अल्पकाल जे साधना रूपी साधन समाप्त थी हिकु ई यथार्थ साधन राजयोग द्वारा हर हिक जे विच में बाप प्रत्यक्ष थी वेंदो, है न। सभिनि खे सिर्फ़ु बाबा 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 ई नज़र ईंदो। मूर्तियुनि में बि अगरि मूर्तियुनि द्वारा बि वो दर्शन करणु चाहिनि त मूर्ति जो चित्र थोड़ी नज़र ईंदो। हुन समय मूर्तियुनि द्वारा थोड़ी मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी। असां चैतन्य देवी देवताउनि द्वारा मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी। त असां में त बाबा नज़र ईंदो, अर्थात बाबा जा गुण शक्तियूं। हाणे बि ॾिसो, कोई कंहिंमें बि थोड़ी बि सुठी विशेषता हूंदी आहे न, दया भाव ई हुजे थोड़ो सो, हुनखे माण्हू भॻवानु सम्झंदा आहिनि कि अरे तव्हां त असां ते ॾाढी दया कई आहे, ॾाढी मदद कई आहे, तव्हां त भॻवानु आहियो। सोचो, हिकु कणो न, त एतिरे में माण्हू हुनखे भॻवानु थो सम्झे। त अंतिम समय जॾहिं असां मुंहिंजी बाबा जी प्रत्यक्षता थी वेंदी, असां द्वारा बाबा खे मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी, त असां में त केतिरियूं शक्तियूं, केतिरा गुण असां जमा कया आहिनि, है न। त उहो सभु प्रत्यक्ष थी वेंदो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। ॾिसो, जीअं हिकु बल्ब हूंदो आहे, है न, बल्ब त फुल लाइट ॾिए थो, लेकिन हिकु आहे कि उहा उन में कोई अगरि हिकु कागज़ असां होल करे छॾूं त कंहिंमें त पूरे वॾो होल हूंदो त पूरे बल्ब जी रोशनी ॿाहिरि ईंदी, कंहिंमें थोरो 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 नंढे होल में थोरी सी लाइट ईंदी बल्ब जी ॿाहिरि, पूरी थोरी ईंदी न। जीअं होल करे वठंदा आहिनि न, ऐं हुतां रोशनी ईंदी आहे, त वॾो होल हुजे त ज़्यादा रोशनी ईंदी, नंढो होल हूंदो त कम रोशनी ईंदी। ईअं ई असांजी आत्मा हाणे जेतिरा गुण शक्तियूं स्वयं में बाबा द्वारा धारण कंदी, उन अनुसार ई आत्माउनि खे उन समय अनुभूति थींदी, है न। त पोइ उहा उन ई आत्मा वटि वेंदा, उन ई आत्मा वटि वेंदा जंहिंजी शक्ति उहा ख़ुदि में समाए सघनि। बाबा जी जेतिरी शक्ति उहा समाए सघनि न, उहा उन वटि ई वेंदा। त बाबा चवनि था, ॾिसो, अंतिम बॉम्ब द्वारा सर्व अल्पकाल जी साधना रूपी साधन समाप्त थी वेंदा। त सोचो, हिकु ई यथार्थ साधन राजयोग द्वारा हर हिक जे विच में बाप प्रत्यक्ष थी वेंदो। हर हिक जे विच में बाबा प्रत्यक्ष थी वेंदो। सभी आत्माउनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वसो ॾेई पोइ सभिनि खे साथ वठी हलंदा। त इहे जेका बाबा असांखे जे ज्ञान ॾींदा आहिनि न, इहे इमेजिन करो
कि कीअं अंतिम समय सभी आत्माउनि खे पंहिंजे पंहिंजे इष्ट द्वारा बाबा उन्हनि खे दर्शन ॾियनि था, कीअं उन्हनि खे वरसो ॾियनि था, कीअं असां सभु आत्मायूं हिकु झुंड उल्टे वृक्ष जे रूप में मथे हली था हलूं। बसि पूरी दुनिया में नई दुनिया अची वई। त बाबा चवनि था विश्व में विश्व पिता स्पष्ट ॾेखारे में ॾे। हर धर्म जी आत्मा द्वारा हिकु ई बोल निकिरंदो कि असांजो बाप हिंदू आहे, मुस्लिमनि जो न आहे, सभिनि जो बाप आहे। हाणे बि ॾिसो किथे बि थोरी रोशनी बि ईंदी आहे न, त रोशनी केॾी सुठी लॻंदी आहे सभिनि खे। कूड़नि माण्हुनि खे सुठी न लॻंदी, उहो ड्रिजंदा आहिनि, लेकिन जेका सच्चा माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि खे रोशनी सुठी लॻंदी आहे। मतिलबु थोरो थोरो आत्मा में यादि त आहे कि बाबा केरु आहे। हिन खे चइबो आहे कि उहो लाइट आहे, हिन खे चइबो आहे परमात्मा वाम द्वारा अंतिम प्रत्यक्षता। हाणे रिज़ल्ट ॿुधी कि छा करो था, छा अञा करिणो आहे। हाणे छा करिणो आहे, परमात्मा बॉम्ब जो यूज़ करिणो आहे, अर्थात बाबा जी प्रत्यक्षता करणी आहे। बाबा जी प्रत्यक्षता कीअं थींदी, जॾहिं असां में उहा बाबा जहिड़ा संकल्प बोल कर्म माण्हू जो अनुभव कंदा, हुन द्वारा बाबा जी प्रत्यक्षता थींदी। त बाबा चवनि था कि हाणे रिज़ल्ट ॿुधी, हाणे परमात्मा बॉम्ब फेको। छा करिणो आहे हाणे, हिन वर्ष परमात्मा बॉम्ब फिटी करिणो, अर्थात हर हिक खे ॿुधायो कि असां सभु आत्मायूं परम पिता परमात्मा असांखे हाणे हीअं हीअं चए थो। अॼु बि बाबा जी मुरली हुई न, ॾाढो सहज तरीक़ो आहे। ॾिसो अॼुकल्ह दुनिया में दुखी त सभु आहे, है न। कोई बि तव्हांखे अचे न कि हा मूंसां हीअं थियो, मां ॾाढी दुखी आहियां, जॾहिं तव्हां सॼो ॾींहुं हिन नशे में रहंदव कि हाणे बाबा नई दुनिया ठाहे त असां नई दुनिया में वञूं था। जो बाबा चईंदा आहिनि न, अगरि नयो घर ठाहींदा आहिनि त ॿार केॾो ख़ुशि थींदा आहिनि। हाणे त बसि नए घर में हलंदासीं, पुराणे हिन घर में त थोरा ॾींहं आहियूं, पोइ असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। उअं ई जॾहिं असांखे सॼो ॾींहुं नशो चढ़ियलु हूंदो न कि हाणे त नए घर में हलंदासीं, उते त असांजो शरीर बि सुठो हूंदो, हीअ बीमारी बि न हूंदी, संबंधी बि सुठा हूंदा, असां सभु मस्ती कंदासीं, पढ़ाई जो बि बोझ न, रोटी पाणी जो बि बोझ न, कमाई जो बि बोझ न, शरीर जो बि बोझ न। जॾहिं असांखे सॼो ॾींहुं नशो रहंदो, तॾहिं असां वटि कोई बि ईंदो, चईंदो कि मूंखे ॾाढो दुख आहे, मां ॾाढी परेशान थी वई आहियां। त तव्हां उनखे चओ कोई ॻाल्हि कोन्हे, हाणे स्वर्ग अचण वारो आहे। हाणे ॾिस नर्क आहे न, बसि स्वर्ग अचण वारो आहे। पोइ उनखे युक्ति सां इहो ॿुधायो कि हाणे बाबा परमात्मा हिन सृष्टि ते अची करे न स्वर्ग जी स्थापना थो करे, त हुनजो बि मूड थोरो त चेंज थींदो। आई दुखी दुख जी ॻाल्हियूं करणु, भले उहा असांजी ॻाल्हि जो विश्वास न करे, लेकिन टॉपिक त चेंज थी वियो न, हुनजे कन में ॻाल्हि त हली वई। अगरि उहा स्वर्ग में अचण वारी आत्मा हूंदी त ॿियो हितां सां पुछंदी, न त चईंदी अरे तूं छा थी चईं, तूं त सम्झे ई नथी। चलो ठीकु आहे, हली वई, कम से कम हली त वई, मूड त चेंज थी वियो, दिमाग़ में ॿी ॻाल्हि त आई। न त सॼो ॾींहुं माण्हू उहा ई ॻाल्हि सोचे थो न। कॾहिं बि तव्हां सां कोई बि पंहिंजी दुख परेशानी या कोई बि ॻाल्हि करे न, त ॿुधी करे जास्ती देर न, फटाफट टॉपिक चेंज करो कि या त ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायो, या इहा ॿुधायो, या ॿियो कोई ॻाल्हि ॿुधाइण लॻी वञो कि हा पतो त हीअं थियो, पोइ असां हीअं कयो हीअं कयो। हिन सां छा थींदो, उहो थोरो समय जे लाइ उहा आत्मा ॿी ॻाल्हि ॿुधंदी आहे न, त हुनजो माइंड हिकु ॻाल्हि खां ॿी ॻाल्हि में वेंदो आहे, त उहो उन ॻाल्हि खे छॾे छॾंदी आहे। न त माण्हू अॼुकल्ह हिकु ई ॻाल्हि बार बार सोचनि था, सभिनि खे चवनि था, पोइ असां बि उन्हनि सां सोचूं था हा वीचारी सां ॾाढो बुरो थियो, ॾाढो बुरो कयनि, ॾाढो दुख ॾिनो,
त उनजो दुख परेशानी उहा ॻाल्हि ॿियो वधी वेंदी आहे। त हाणे समय छा आहे कि माण्हुनि जो हिकु त असांजो त कमु ई आहे उन्हनि खे बाबा जो ई संदेश ॾियणु, त उन्हनि जे कन में ॻाल्हि ॿुधाए छॾो कि हीअं हीअं हाणे कोई ॻाल्हि कोन्हे, हाणे सुख जा ॾींहं अचनि था न, त असां उन दुनिया में हली करे हीअं कंदासीं। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, इहे बि हिसाबु किताबु आहे, भॻवान जी यादि में हिसाबु किताबु चुकतू करे वठो। परमात्मा त चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो त मां तव्हांजा सभु दुख दूर करे छॾींदमि। त हीअं हीअं करे परमात्मा बॉम्ब फेंको। बाप खे स्वच्छता निर्भयता जे आधार सां सत्यता द्वारा प्रत्यक्ष करो। बाबा खे स्वच्छता निर्भयता जे द्वारा जे आधार सां सत्यता द्वारा प्रत्यक्ष करो। सत्यता कॾहिं ईंदी जॾहिं असां में स्वच्छता ऐं निर्भयता हूंदी। अच्छा, अहिड़ा बाप खे विश्व जे अॻियां प्रत्यक्ष करण वारा सदा निर्भय आत्मायूं, सदा हिकु ई धुन में मस्त रहण वारियूं रमता सहज राजयोगी, रमता सहज राजयोगी, अंतिम समय के समीप लाइण वारियूं, सदा निर्भय हिकु ई धुन में मस्त रहण वारा रमता सहज योगी, अंतिम समय के समीप लाइण वारा अर्थात सर्व आत्माउनि जी मनोकामना पूर्ण करण वारी बाप समान दया रहम जा सागर आत्माउनि खे, अहिड़ा रहम दिल ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पार्टी सां गॾु बाबा जी मुलाक़ात थिए थी। सभी पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जे गुणगान कंदे सदा ख़ुशि रहंदा आहियो। अहिड़ा श्रेष्ठ भाग्य जंहिंजो गायन स्वयं भॻवान कंदो आहे, अहिड़ो भाग्य पोइ कॾहिं मिलंदो। बाबा उन ॾींहुं बि चई न, संगम जो सुहावनो समय न, ये संगम जो सुहावनो समय आहे, ये समय वापसि ईंदो न, ईंदो न, ये समय वापसि न ईंदो, वापसि 5000 साल पोइ ईंदो। त केॾो सुहावनो समय थो हले। त हिन जो हिकु हिकु सेकेंड असांखे वेस्ट न करिणो आहे। हीअं जीअं कोई महांगी चीज़ हूंदी आहे न ॾाढी, ऐं थोरी क्वांटिटी में हूंदी आहे, महांगी बि आहे ऐं क्वांटिटी बि थोरी आहे, त उनखे माण्हू केॾो ध्यान सां, केॾो सोचे सम्झी करे हिकु हिकु कणो ॾाढो उन सां यूज़ कंदा आहिनि न। चलो ॿियो कुझु बि न, जंहिंखे प्रसाद जो महत्व आहे उहो ॾिसो हिकु हिकु कणो कीअं यूज़ कंदो। त ईअं ई संगम युग जो हिकु हिकु सेकेंड ॾाढो ई वैल्यूबल आहे। हिन समय हिन सृष्टि ते भॻवानु आयल आहे, त असांजो हिकु हिकु सेकेंड जीअं बीते थो उहो असांजो 5000 साल बीतंदा। त बाबा असांखे चवनि था भविष्य में बि अहिड़ो भाग्य न हूंदो, हाणे न त कॾहिं न। अहिड़ी ख़ुशी रहंदी आहे, भाग्य जो सितारो सदा चमकंदो रहे, त चमकती हुई चीज़ तरफ़ स्वतः ई सभिनि जो अटेंशन वेंदो आहे न। बाबा असांखे चवनि था, बाबा असांखे चवनि था कि अगरि चमकंदो वो सितारो, भाग्य जो चमकंदो सितारो सदैव चमकंदो रहे, त चमकंदी हुई चीज़ जी तरफ़ सभिनि जी नज़र, सभिनि जी अटेंशन वेंदी आहे कि इहा छा आहे। सभु ॾिसंदा आहिनि न इहा छा आहे, अगरि कोई चमकंदी हुई चीज़ नज़र अचे त ईअं ई हर हिक जे मस्तक विच भाग्य जो सितारो सदैव चमकंदो रहे, त विश्व जी नज़र ऑटोमेटिकली वेंदी कि कहिड़े भाग्य जो सितारो चमकंदो हुओ ॾेखारे में ॾिए थो।
जॾहिं अहिड़ी दुख जे विच में, अहिड़ी अशांति जे विच में अगरि असां पंहिंजे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी में रहूं, माण्हू हाय हाय था करनि ऐं असां वाह वाह करो, असांखे बि बीमारी थिए, असांखे बि परिस्थिति अचे, लेकिन असांखे त पतो आहे बीमारी मतिलबु हिसाब किताब चुकतो, परिस्थिति आई मतलब हिसाब किताब चुकतो, परिस्थिति आई मतलब अॻियां वधण जो साइन, है न। त असां हर ॻाल्हि खे कीअं खणंदासीं त वाह वाह थी वेंदो न। कई बार जीवन में अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, असांजे ई संकल्प कारण थींदियूं आहिनि, असां चाहींदा आहियूं हीअं करूं असां, पर उहा असां हीअं करे सघंदा आहियूं त हुन में कुझु न कुझु अहिड़ो सीन ईंदो आहे, लेकिन अगरि हुन में बि असां फ़ाइदो ॾिसूं ऐं इहे सोचूं कि हा हीअ ॻाल्हि त आई, लेकिन मां हीअं करे सघंदी आहियां हाणे, त हर हिकु ॻाल्हि में कल्याण सम्झी करे असां सदा ख़ुशि रहंदासीं त चमकंदो सितारो नज़र ईंदो न। हर हिक जे मस्तक विच भाग्य जो सितारो सदैव चमकंदो रहे त विश्व जी नज़र ऑटोमेटिकली वेंदी कि कंहिंखां भाग्य जो सितारो, ये कहिड़ो भाग्य जो सितारो चमकंदो वो ॾेखारे में ॾिए थो। जीअं कोई विशेष सितारो विशेष रूप सां चमकंदो आहे त ऑटोमेटिकली सभिनि जो अटेंशन वेंदो आहे न उन्हनि तरफ़। ईअं ई भाग्य जो सितारो सभिनि खे आकर्षित करे, अहिड़ो चमकंदो वो सितारो स्वयं खे बि ॾेखारे में ॾिए। ये कॾहिं ॾेखारे में ॾींदो जॾहिं असां ख़ुदि जे भाग्य खे ॼाणंदासीं कि मूंखे केॾो वॾो सुठो भाग्य मिलियो आहे। न असांखे केरु मिलियो आहे? शिव बाप मिलियो आहे न। असां शिव बाप खे ॼाणंदा आहियूं, ख़ुदि खे ॼाणंदा आहियूं। असां एॾी वॾी यूनिवर्सिटी में पढ़ाई पढ़ंदा आहियूं, असां एॾी वॾी डिग्री प्राप्त था करूं, स्वर्ग में था वञूं, है न। पुरुषार्थ कंदव, स्वयं खे परिवर्तन कंदव त हुते पद बि ऊच पाए सघंदव, सेवा बि कंदव त बाबा असांखे चवनि था ॾिसो, अगरि असां पुरुषार्थ हर श्रीमत के पालन करूं था न त असां सतयुग में ईंदासीं। बाबा उन ॾींहुं चई न, हर गुण हर शक्ति जो अनुभव हुजणो खपे सूर्यवंशी घराने में अचण लाइ, है न। ऐं अगरि असां सेवा बि कंदासीं त असांजो पद ऊचो थी वेंदो। ऐं असां सेवा नथा करूं लेकिन असां पवित्र रहूं था, हर धारणा के पालन करे हलूं था विधि पूर्वक, त असां मतिलबु सतयुग में राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जी दुनिया में ईंदासीं। हुते क्वालिटी वारी आत्मायूं हूंदियूं। अगरि असां सिर्फ़ु बाबा जो ज्ञान ॿुधणु, बाबा खे यादि करणु, हा भई पूरी धारणा करे नथा हलूं, हा सोचूं था ठीकु आहे जेतिरो थिए थो हलो हलो हलो, त असां त्रेता युगी आत्मा आहियूं। त इहे ख़ुदि बि जज करे सघंदा आहियो न। सो केॾी सुठो ज्ञान असांखे मिले थो कि असां इहो बि असांखे सम्झ में अचे थो कि हाणे असां ॿिए युग में बि कॾहिं ईंदासीं। त ईअं भाग्य जो सितारो सभिनि खे आकर्षित करे, अहिड़ो चमकंदो उहो सितारो स्वयं खे बि ॾेखारे में ॾिए, विश्व खे बि ॾेखारे में ॾिए। चमकती हुई चीज़ न चाहींदे हुए भी, नज़र घुमाईंदे भी दिखाए में ॾींदी आहे न। चमकती हुई चीज़ न चाहींदे हुए भी, नज़र घुमाईंदे भी दिखाए में ईंदी आहे। त भले चारों तरफ़ नज़र घुमायो लेकिन आख़िर में तव्हांजी तरफ़ ई नज़र वेंदी। अहिड़ो चमकंदो भाग्य अनुभव थींदो आहे। अगरि हाणे नथो थियो ऐं तव्हां धारणा मुहूर्त आहियो, बाबा खे सुठी रीति यादि कंदा आहियो, त अंत में माण्हुनि जी नज़र तव्हां ते ज़रूरु वेंदी, है न। अंत में जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो न त तव्हां वटि बि लाइन लॻंदी। हिन समय बाबा तव्हां द्वारा बि ॿियनि खे जीवन मुक्ति जो वरसो ॾींदो न। हिन समय जी ऊची स्थिति जे रिज़ल्ट सॼे कल्प में ऊची,
हिन समय जी ऊची स्थिति वारा ऊच पद पाइण वारा हूंदा। विश्व में पूज्य जे रूप में भी ऊंचा हूंदा, बाप जे ॿार भी ऊंचा। हिन समय जी अगर असांजी स्थिति आत्मिक स्थिति ऊंची हूंदी न, मतलब सुठी, शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता स्वरूप शक्ति स्वरूप, तो सॼे कल्प में ऊंची स्थिति रहंदी। हिन समय ऊंची स्थिति वारा ऊंच पद पाइण वारा हूंदा। विश्व में पूज्य रूप में भी ऊंच हूंदा। बाप जा ॿार भी ऊंच हूंदा। भक्ति में भी ऊंच, ज्ञान में भी ऊंच, राज्य करण में भी ऊंच हूंदा न। अगर हिन समय सिर्फ़ असांखे पंहिंजी आत्मिक स्थिति ऊंची रखणी आहे, आत्मिक स्थिति ऊंची करे कीअं रखी सघंदासीं? बस मां आत्मा बाबा जी संतान आहियां। बाबा जी संतान त संगम युग में भी ऊंची आत्मा, राज्य में भी ऊंची आत्मा, भक्ति मार्ग में भी ऊंची आत्मा, पूरे कल्प में ऊंची आत्मा थी वेंदासीं। त बाबा चवनि था हर पाठ ऊंचो वॼाइण जे कारण ऊच ते ऊंची आत्मा अनुभव कंदा। हुन जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि यादि रखो कि मां कंहिंजी संतान आहियां। मां कंहिंजी संतान आहियां। त असांखे सदा ई ऊच ते ऊच बाप, मां ऊच ते ऊच हुनजी संतान, पूरे कल्प में ऊच पद पाइण वारी आहियां। हर युग में, हर वर्ण में। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो। ओम शांति।